दिल पकी मैं करे यार जाने आओ जल्दी आ मोकिल निशानी। तमाम सुठा सिंगर असां सां गॾु वेठा आहिनि खूबदार सखी राणी प्रोग्राम में तव्हांखे भली कार था चऊं। महिरबानी अवां जी ऐं पूरी केटीएन जे सथ जी। आपे सुनसी दिल टुट पोसी हिक दी मरवे सा है कौन बच सा। तव्हांजो पहिरियों गानो कॾहिं रिलीज़ थियो, कहिड़ी एज में थियो? इब्तिदा में मुंहिंजो 8 या 9 साल जी एज में केटीएन ते मुंहिंजो गानो आने थियो। वाह वाह। ऐं ख़ुशनसीब आहियां मूंखे होम टीचर पंहिंजो वालिद जी सूरत में मिलियो ऐं उस्ताद मंज़ूर सखीरंगी साहब जिन खे बि फॉलो कयूं था। दरिया हुजे आसेरा पर पार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू। जिते तव्हांजा हज़ारे चाहण वारा आहिनि उते तव्हांजे कुझु ख़िलाफ़ माण्हू बि हूंदा। उन ते आउं शेर चवंदुसि त असां सदाईं दरिया वांगे चाड़ में वाह वाह। सड़ंदो रह पंहिंजे साड़ में। इश्क पिरीअ जो प्यारा चाचा न कराए थो कॾहिं निविड़ो निमाज़ूं पढ़ूं कॾहिं निविड़ो निमाज़ूं पढ़ूं कॾहिं नाच नचाए थो। इश्क पिरीअ जो इश्क पिरीअ जो प्यारा चाचा न कराए थो। मौसीकी जो प्रोग्राम सुरसंगीत हर छंछर ते रात 9:05 ते सिर्फ ऐं सिर्फ केटीएन ते।